मीरपुर खास रिपोर्ट सूमार समेत शहर जे खांगी अली मेडिकल सेंटर में रसूलीअ जे ऑपरेशन दौरान 21 साला नौजवान नारी ज़ोनिश फोत वारसन जो लेडी डॉक्टर अमले ते गिफ़लत जो इल्ज़ाम हंगामो भञ डाह। तफ़सील मूजिब मीरपुर खास जे हीराबाद वासी नौजवान नारी ज़ोनिश के रसूलीअ जे ऑपरेशन लाइ खांगी अली मेडिकल सेंटर में वठी विया जिते नारी फोत थी वई। नारी जे फोत थियण ते वारसन में रोज़ राड़ो पइजी वियो जॾहिं त वारसन पारां हुल हंगामो कंदे अस्पताल जा शीशा तोड़े छॾिया। वारसन जी सख़्त एहतजाज बाद डॉक्टरनि ऐं अमलो फरार थी विया। उन मौक़े ते फोती नारी जे वालिद मोइनुद्दीन इल्ज़ाम हणंदे चयो त नारी सो रसूलीअ जे ऑपरेशन लाइ अस्पताल वठी आयासीं। ऑपरेशन खां पहिरियां बेहोशी लाइ ॾिनल इंजेक्शन बाद संदसि हालत ख़राब थी वई ऐं तड़पी दम ॾिनो। हिननि चयो वाक़ियो लेडी डॉक्टर गुलशन ऐं अमले जी कोताही सबबि पेश आयो आहे। वाक़िए जो ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां राब्तो करण ते अस्पताल इंतिज़ामिया जो चवणु हो सॼे मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। वक़्त खां अॻु नारीअ जी मौत जो कारण नथा ॿुधाए सघूं। ऐवान सहाफ़त सूमार समय जो तकरीन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस पारां NA 208 ऐं PS 38 ते नामज़द उम्मीदवार सर ज़ैन शाह जी हिमायत में GDA अॻवान फ़कीर रहीम बख़्श संजराणी, फ़कीर अली हसन संजराणी ऐं फ़कीर निज़ामुद्दीन संजराणी जी अॻवानी में यूनियन काउंसिल मोरियो इलाइक़ो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं वार्डनि में इलेक्शन वक़्तु कई वई जिते हंधि संदसि शानदार आजिया करे मथनि गुलनि जी वर्खा करे भेट पगार ऐं ज़ैन शाह ज़िंदाबाद जा नारा हयां विया। आख़िर में गोड़ अली बख़्श संजराणी ऐं में गार्नर गॾिजाणी मुनक़द कई वई जिते मेज़बान खलीफ़ी अब्दुल सलाम डायरी ॻाल्हाईंदे चयो त असीं GDA जे सरबराह पीर साईं पागारो जो हुकुम जा पाबंद आहियूं। इंशाअल्लाह हुर्जमाइत जे GDA जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई खेनि कामयाब कंदा। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं पीर साईं पागारे जा जंहिं पंहिंजे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे हुकुम कयो आहे त हू GDA जे उम्मीदवारनि खे वोट कनि। इंशाअल्लाह संदन महिरबानी सां कामयाबी माणींदासीं जंहिं बाद सिंध जी जल जी थञ मल्हाईंदासीं। गॾिजाणी में सैयद ज़ैन शाह समेत आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया जॾहिं त अवाम पारां सैयद ज़ैन शाह खे भरपूर मोट ॾेई वोट ॾियण जो ऐलान कयो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर मरकज़ी अहले सुन्नत शिकारपुर में साबिक़ MPA उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख जे फर्जंद फराज अहमद शेख जिन जी जामिया मजदिया तालीमुल कुरान दरगाह शरीफ मुफ्ती अज़म शिकारपुर जो दौरो। उन मौक़े ते मरकज़ी जमात अहले सुन्नत जे सूबाई अॻवान अल्लामा लुत्फ़ुल्लाह क़ादरी मोहतमम जामिया मजदिया तालीमुल कुरान दरगाह शरीफ ऐं साहबज़ादा हाफ़िज़ फ़ज़लुल्लाह नूनारी नाज़िम आला मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर सां मुलाक़ात करे दुआ वरिती ऐं जामिया जे बानी मुफ्ती अज़म शिकारपुर मुफ्ती मोहम्मद नसरुल्लाह क़ादरी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई ऐं मदरसे जो पिणु दौरो कयो। जामिया जे दौरे जे मौक़े ते असताज़ा अलमा हज़रत अल्लामा इब्न अल मुफ्ती लुत्फ़ुल्लाह क़ादरी पारां आयल महिमाननि फराज़ इम्तियाज़ शेख सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो। उन मौक़े ते सैयद अब्दुल्ला शाह बुखारी मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी उस्ताद फ़ियाज़ अहमद सिकंदरी मौलाना सबगतुल्लाह क़ादरी ऐं ॿिया केतिरा ई मौजूद हुआ। रिपोर्ट सूमार समय जो शादी पली में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सियासी घुमाघूमी के हवाले से इलेक्शन वर्क तेजी से जारी। तफ़सील मुताबिक शादी पली में अगोने तालीम के वजीर सैयद सरदार अली शाह संदस भाउ सैयद सरफराज शाह जी सरबराही में काफ़िले की सूरत में जियालन सां गॾु शानदार रैली कढी वई। उन मौके ते इलाके के मोअज़्ज़िन हाजी अहमद अलियारी सर हाजी अब्दुल रशीद शर्रेस शहरियार मरी रेज़ ज़हूर बुगटी वाइस चेयरमैन भूरो कूली अगोनो चेयरमैन अब्दुल हमीद बलोच ऐं शादी पली के अवाम के तरफा रैली कढी वई। रैली शादी पली के मुख्तलिफ़ रूटन जा दौरा करे शादी पली मोड़ ते पहुती जिते PP अगवान ने अवाम तरफा से सरदार शाह ऐं भाउ सरफराज के आजाणो ॾिनो जिते शादी पली के अवामी जीए भुट्टो के नारन सां सॼो शहर गूंजी छॾियो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो वेटरनरी यूनिवर्सिटी ऑफ एनिमल एंड साइंसिस सैयद फारूक अल हसन चयो आहे त यूनिवर्सिटी जो इंतज़ाम हर हवाले से बेहतर नमूने हली रहियो आहे। यूनिवर्सिटी के मुख्तलिफ़ शोबन में उस्तादन समेत स्टाफ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि। हू यूनिवर्सिटी के डीन प्रोफेसर ज़ाहिद हुसैन राजपूत सां गॾु संदसि ऑफिस में मेट दी प्रेस में ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त यूनिवर्सिटी जो समूरो स्टाफ क़ाबिल एहतराम ऐं यूनिवर्सिटी जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे बचनि जीअं आहिनि पर कुझु स्टाफ जा माण्हू यूनिवर्सिटी जे माहौल खे ख़राब करे रहिया आहिनि जेके गैर क़ानूनी मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। पर असीं न त ब्लैकमेलिंग जे
में न ईंदासीं, वरी को नाजाइज़ मुतालबो मञींदासीं। बाक़ी जेकी जाइज़ मसला हूंदा उन ते ज़रूर गौर कयो वेंदो। हिन वधीक चयो त यूनिवर्सिटी जी न्यू कैंपस में जदीद तामीरी कम पिणु हली रहियो आहे। हिक सवाल जे जवाब में हिन चयो त यूनिवर्सिटी में रिहाइशी हॉस्टल अञा शुरू करे न सघिया आहियूं, जंहिंजो कारण यूनिवर्सिटी जी 217 एकड़ ज़मीन मां कुझु ज़मीन ते बाअसर माण्हुनि जो कब्ज़ो थियल आहे, जिते बाउंड्री वॉल पिणु न ठही सघी आहे, जंहिंजे करे यूनिवर्सिटी मां चोरी चकारी थियण जो हर वक़्तु ख़तरो हूंदो आहे। हिन उहो बि चयो त इंतिज़ामिया खे दरख़्वास्त ॾिनी आहे, जीअं ई कब्ज़ो ख़तमु थींदो त दीवार जी तामीर कराइण बाद रिहाइशी हॉस्टल शुरू कराई वेंदी। वाइस चांसलर वधीक चयो त असां उहा पिणु कोशिशि कंदासीं त यूनिवर्सिटी ते पाबंदी हणणु घुरिजे, जंहिंजी दरख़्वास्त ॾियण लाइ सलाह मशवरा जारी आहिनि। नौशर ऑफ रोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर मच्छर शहर जूं औरतूं पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी नेशनल प्रेस क्लब ते अची एहतजाज कंदे ॿुधायो, राति 4 बजे पुलिस असांजे घरनि में घिरी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे असां औरतुनि मर्दनि ते तशद्दुद करे असांजे मर्दनि जानी विसड़ो, अदील विसड़ो ऐं जावेद विसड़ो खे खंबे खणी घर में पियल 2 लख रुपया ऐं ॿिया सोना ज़ेवर बि खणी वई। पुलिस जी एॾी दहशतगर्दी कार्रवाई असांजो अल्लाह ताला बि बुहारे वई। असांखे शक आहे त असांजे मर्दनि खे कूड़ो ड्रामो करे हाफ फ्राई करे सघनि था। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर ऑफ रोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांजा मर्द आज़ादु कराए ॾियनि। असांजे घर मां खयल पैसा ऐं सामान वापसि कराए ॾिनो वञे, वरना असां सख़्तु एहतजाज करण ते मजबूर थींदासीं। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर PPA जे उम्मीदवार NA 216 जे मखदूम जमील ज़मान जो सेखाट में पावर शो। PPA जे हज़ारे माण्हुनि जी शिरकत। UC सेखाट में सेखाट सिटी में समा बिरादरिन जे जमशेद समो वली मोहम्मद समो पारां PP पारां NA 216 ते सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान जो पावर शो PTI जे लाइक फ़कीर पीपल्स पार्टीअ में मखदूम जमील ज़मान साम्हूं शमूलियत अख्तियार करे वरिती। आयल महिमाननि खे जमशेद समो वली मोहम्मद समो पारां लुंगियूं ऐं अजरकू पारायूं वयूं। उन मौक़े ते मखदूम जमील ज़मान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त जॾहिं खां पीपल्स पार्टी वजूद में आई आहे उन ॾींहं खां असीं सभु PPA में आहियूं। शहीद भुट्टो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो असां सां बेहद इंतिहा मुहबत ऐं इज़त ऐं कुर्ब ॾिनो। असांखे बि घुरिजे त चेयरमैन बिलावल भुट्टो खे चूंडाए उनखे मुहबत पिया ॾियूं। बिलावल नौजवाननि सां मुहबत करे थो। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी खे सेखाट वठी ईंदासीं। आइंदा जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। ठारूशा भरिसां GDA जी हिमायत में सोशल मीडिया ते पोस्टूं हलाइण तां PPA जे अॻूणो MPA पारां पोरेहत नौजवान जो मसवाड़ जो दुकान ख़ाली करायो वियो। पोरेहत जूं दाहूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। PPA जे उम्मीदवार खे पिटूं ऐं पारा था। ठारूशा भरिसां मिरिया सिटी में सब्ज़ी जो दुकान हलाईंदड़ पोरेहत वज़ीर अली गलोड़ो राब्तो करण ते ॿुधायो त मां केतिरनि ई सालनि खां मिरिया सिटी शहर में सब्ज़ी जो दुकान हलाए बचड़नि जो पेट पालींदो आहियां। हलंदड़ इलेक्शन मुहिम दौरान GDA जे PS टेटीह जे उम्मीदवार शकील अहमद चलबानी जी हिमायत में कबीले जे सरदार मौज़म अब्बासी जे हुकुम ते GDA जी हिमायत में सोशल मीडिया ते पोस्टूं शेयर करण ते PPA जे अॻूणो MPA सैद मुराद अली शामू जे मथां मच्छरजी पियो आहे। हिन पहिरियां पंहिंजे मुलाज़िम हथां नियापो कयो त GDA जी हिमायत में पोस्टूं रखणु बंदि कर ऐं PPA जी हिमायत में पोस्टूं अपलोड कर। जवाब न ॾियण ते दुकान जे मालिक खे बंगले ते घुराए मूंखे फौरी तौरु दुकान ख़ाली कराइण जो हुकुम जारी कयो, जंहिं ते दुकान मालिक मूंखां दुकान ख़ाली करायो आहे। हिन चयो त PPA जे मंशूर रोटी कपिड़ा मकान जी उबतड़ PP उम्मीदवार करे रहिया आहिनि। मुंहिंजो लखे रुपयनि जो नुक़सानु कयो वियो आहे। रिपोर्टर नसीर अबड़ो। तकरीन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां NA 208 ते नामज़द उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद पार्टी वर्करनि सां गॾु यूनियन काउंसिल जमाल कीरियो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो, जिते ॻोठाणनि पारां मथनि गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया कई वई, जॾहिं त ॻोठाणनि पारां खेनि मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई वई। उन मौक़े ते गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त असांजो इलेक्शन मैदान में लहण हक़ सच जो साथ ॾियणु आहे, जेको पैगाम खणी अमां वटि हाज़िर थिया आहियूं। जिन ॻोठनि जो दौरो कयो वियो आहे उन्हनि में ॻोठ वाहिद बख्श रिंद, ॻोठ मोहम्मद उस्मान रिंद, ॻोठ तगियो रिंद, अली अकबर रिंद, हाजी मेहराब ख़ान रिंद, कांडेरो रिंद, अली शेर रिंद, ॻोठ सिकपुर ऐं ॻोठ किले बख्श रिंद शामिल हुआ। उन मौक़े ते वर्करनि ऐं ॻोठाणनि पारां जीअं इमरान ख़ान जा नारा हंया विया। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई PPNA 208 जे उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो फर्ज़न सैयद शायान शाह ऐं PS 38 जो उम्मीदवार ग़ुलाम कादिर चांडियो जो भाउ ग़ुलाम हैदर चांडियो सकरन शहर जे पीर ज़ाकरी मोहल्ले में 11 बिरादरनि खे सियासी हवाले सां परचाइण ऐं संदन ॾुख ॾोरापा ॿुधण लाइ शाहनवाज़ ख़ान मरीअ जी औताक ते पहुता, जिते गॾु थियल पाड़े वारनि पीपल्स पार्टी हुकूमत में साणनि थियल नाइंसाफ़ियुनि जो ज़िक्र कयो।
जंहिंमें ज़ाती हवालनि खां वठी इज्तिमाही मसइलनि समेत तरक़ियाती कमनि खां महरूम रखण वारी शिकायत भी शामिल हुई। ॻाल्हियूं ॿुधण बाद सैयद शयान शाह खेनि यकीन ॾियारियो त माज़ी जे ग़लतियुनि कोताहियुनि खे विसारियो। इंशाअल्लाह हींअर अवां वोट ॾेई असांजी उम्मीदवारनि खे कामयाब कयो, सभु सूर ख़त्म कंदासीं। जंहिं ते गॾु थियल माण्हुनि सैयद शयान शाह जी ज़बान ते एतबार कंदे खेनि वोट ॾियण जी हामी भरी। उन मौक़े ते सैयद शयान शाह ऐं ग़ुलाम हैदर चांडियो खे बोस्की जो पटको ऐं आयल महिमाननि खे अजरकूं पारायूं। ॻाल्हियुनि दौरान सैयद एहसान शाह, निसार अहमद खेड़ो ऐं नौजवान साफ़ी आशिक़ हुसैन मरी पिणु मौजूद हुया। सकरन रिपोर्ट काजी अली सनाई सिंध जे नाले वारे सुघड़ मज़ाहिया किरदार ऐं ओता की शख्सियत अली शेर लाखो चयो आहे त ओता को महिमान नवाज़ियूं जिते सिंध जी सूंह आहिनि उते प्यार, अमन ऐं मोहबतनि जे पैगाम जा मर्कज़ पिणु आहिनि, जंहिं सिंध जी सकाफ़त बणिजी पूरी दुनिया में सिंध जो नालो रोशन कियो आहे। हू सकरन ॼाई सऊदी वासी हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो जे मान में खेसि ॾिनल आजियाणे में ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त अॼु जी महफ़िल जो मोर अब्दुल अज़ीज़ गद्दारो जेको तोड़े जो हिन वक़्तु सऊदी अरब में रिहाइश पज़ीर आहे, पर उते बि संदसि महिमान नवाज़ियूं जारी आहिनि। उन मौक़े ते इलाइक़े जे मौज़ूद शख़्सियतुनि सरदार मुश्ताक अहमद राहू, हाजी अल्लाह बख्श लाखो, रहीम बख्श संजरानी, नज़ीर अहमद लाखो, रज़ा मोहम्मद सियाल, ग़ुलाम हैदर सोलंकी, शहजाद अहमद लाखो, ग़ुलाम नबी मल्ला, काज़ी जावेद सिन्नाई, शाहनवाज़ लाखो ऐं अमीर बख्श गद्दारो पिणु महिमान तौर शिरकत कई। आजियाणे में महिमान ख़ासि तौर शिरकत कंदड़ हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो ॻाल्हाईंदे चयो त आउं शुक्रगुज़ार आहियां भाउ अली शेर लाखो ऐं मोहम्मद रमज़ान लाखो जो, जंहिं मां मान ॾेई मोहबती मेड़ो माण्हुनि जो मेलो मचाए मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो। आजियाणे दौरान सिंध जा भलोड़ सुघड़ घुराए कचहरीअ में ॿीणो मज़ो पैदा कयो वियो, जंहिंमें सिंध जे मशहूरु सुघड़नि गुहराम जतोई ऐं इदरीस जमाली पंहिंजे सुघड़ाइप पेश करे दाद वसूल कयो। उन खां अॻु लाखा बिरादरी जे मेज़बान नौजवान मुमताज़ अली, रज़ा मोहम्मद, ताज मोहम्मद, मक़बूल अहमद, मंज़ूर अहमद, अता मोहम्मद ऐं अमीर दीन लाखो आयल महिमाननि जो आदुरभाउ कयो। आजियाणे में आयल महिमाननि खे अजरक पिणु पाराया विया। टंडो आदम में आल पाकिस्तान मरी इतिहाद पारां ॻोठ लश्कर ख़ान मरी खे ख़ाली करण ऐं बिल्डोज़र करण वारियुनि धमकियुनि ते पीपीए जे अॻूणे सेनेटर फ़िदा हुसैन डेरो ऐं संदसि पुटु PS 43 ते पीपी उम्मीदवार पारस डेरो ख़िलाफ़ धरणो नारेबाज़ी। पीपी क़यादत खां पोइ नोटिस वठण जो मुतालबो। ॿी सूरत में पीपी उम्मीदवारनि जो बाइकाट करण जी रिपोर्ट मूजिबि टंडो आदम जे ॻोठ लश्करी मरी समेत आसपास जे सभई ॻोठाणनि पीपीए जे अॻूणे सेनेटर फ़िदा हुसैन डेरो संदसि पुटु पीपी उम्मीदवार पारस डेरो पारां ॻोठ ख़ाली कराइण ऐं मिसमार करण वारियुनि धमकियुनि ते संदसि ख़िलाफ़ आल पाकिस्तान मरी इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन सरदार मेहरदीन मरी, गुलदीन मरी ऐं ॿियनि जी अॻवानी में बाईपास ते एहतजाज करण बाद मोहम्मदी चौक ते धरणो हणी छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ लश्करी मरी में मरी बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि जा 300 खां वधीक घर आहिनि जेके गुज़िरियल 50 सालनि खां उते आबाद आहिनि। पीपीए जे भाअथत ते वॾेरे फ़िदा हुसैन वॾेरो साल 2016 में 20 एकड़ सरकारी ज़मीन खे लिक चोरीअ में पंहिंजे खाते कराए असांखे ॻोठ ख़ाली करण लाइ धमकी ॾींदो रहियो आहे। असां सिविल कोर्ट खां वठी हाई कोर्ट ताईं केस खटिया आहिनि ऐं हाणे हिन सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कई आहे ऐं असांखे ॻोठ ख़ाली करण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे त ॻोठ ख़ाली करियो न त ॻोठ खे मिसमार करे छॾींदासीं। हिननि चयो त असां पीपीए जा वोटर आहियूं, उन लाइ पीपीए जी आला क़यादत खे अपील था करियूं त उन ज़ालिम वॾेरे खे रोके। ॿी सूरत में असां सिंध समेत बलोचिस्तान में एहतजाज कंदासीं ऐं मजबूर कयो वियो त असीं पीपीए जे उम्मीदवारनि जो मुकमल बाइकाट कंदासीं। रिपोर्टर नौकाफ मरी, हक टीवी न्यूज़, झंडो मरी। रिपोर्ट फैज़ उमरो जमीयतुल उलमा इस्लाम जे पारां इलेक्शन जे हवाले सां इंतख़ाबी गॾिजाणी JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी जी सदारत में मदरसा तालीम अल क़ुरान में थी गुज़री, जंहिंजे ख़ासि महिमान बाजी मलिहा सुमरो, एज़ाज़ी महिमाननि में हाजी ग़ुलाम नबी रिन, ईद मोहम्मद डोमकी, हिमादुल्ला अंसारी, ताज अमरोटी ऐं ॿिया हुया, जंहिंमें शहरनि ऐं पाड़े वारनि वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणी खे डॉक्टर AG अंसारी NA 190 जे उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो जी भेण मैडम मलिहा सुमरो, हाजी ग़ुलाम नबी रिन, हिमादुल्ला अंसारी, मौलाना अब्दुल कदीर हनफी, ईद मोहम्मद डोमकी, ताज अमरोटी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध खे लुटींदड़नि खे अवाम माफ़ न कंदो। हिननि चयो त सिंध तेल गैस ऐं कोयले ऐं मदनियात सां मालामाला। पीपी सिंध जा वसीला विकिरो करे सिंधियुनि सां नाइंसाफ़ी करे सिंधियुनि खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। हिननि चयो त सिंध जो अवाम 8 फरवरी ते पीपी उम्मीदवारनि खे वोट ॾेई पंहिंजो एहतिसाब चुक्तो कंदो। हिननि चयो त पीपी मेरठ जी लताड़ करे सिहत तालीम समेत ॿियनि इदारनि खे तबाही जे किनारे ते पहुचायो आहे। हिननि अवाम खे अपील कई आहे त असांजी इतिहादी पैनल जे माण्हुनि NA 109 आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां
सूमरो PS1 जे कम बाजे आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो, PS2 टुल जो JUI उम्मीदवार मीर शफीक खान खोसो, PST गढ़ी खैरो जो आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ खान जखरानी के वोट ॾेई कामयाब कंदा, जिन जो इंतखाबी निशान किताब ऐं खटा जेकी चूंड जे अवाम जा बुनियादी मसला हल कंदा। ब्यूरो रिपोर्ट। सूमार समय शाशरो में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाशरो पहुची वियो। मथां कारकुननि जे नारनि जो जवाब बिलावल भुट्टो ज़रदारी हथ सां ॾिनो। शाशरो बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब बिलावल भुट्टो ज़रदारी जो जलसे के ख़िताब बिलावल भुट्टो ज़रदारी राणा हुमैर सिंह के टिन रंगनि जे पगड़ी पहिरियल। इलेक्शन 8 फरवरीअ ते थियण वारी आहे, पर थर जे अवाम अॼु फ़ैसिलो करे छॾियो आहे। असांजो ऐं तव्हां जे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो को बि सियासी रिश्तो न आहे, उहो प्यार जो रिश्तो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो मां थर जी अवाम सां गॾु आहियां। माण्हू अहिड़े कूड़ी ॻाल्हि करे रहियो आहे। हिकु शख़्स पाण खे चोथों भेरो वज़ीर आज़म बणाइण जी कोशिशि करे रहियो आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो अॼु पीपल्स पार्टीअ जो पावर शो थी रहियो आहे। गामा स्टेडियम में समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि। इजलास हाल में कारकुननि जो वॾो अंग मौजूदु आहे। जियालनि जो जोश, औरतूं ऐं ॿार पार्टी गीतनि ते रक़्स कंदा रहिया। जियाला पंहिंजे लीडर खे ॾिसण लाइ बेताब हुआ। गामा स्टेडियम में पीपल्स पार्टीअ जा झंडा फड़काइण, रैलीअ में अॻवाननि जो इस्तक़बाल लाइ वॾा वॾा बैनर लॻाया विया हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी शाशरो थर पार्कर में जलसे खे ख़िताब करण बाद मीरपुर ख़ासि पहुचंदो। इजलास के मक़ामी अॻवान ख़िताब करे रहिया आहिनि। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि। सकरन सोशल वेलफेयर ऑफिस सकरन में असिस्टेंट डायरेक्टर आफ्ताब अली जमाली जी सदारत हेठ सकरन जे मुतहरिक समाजी तंज़ीम जो इजलास घुरायो वियो। इजलास में जिन तंज़ीम जे सरबराहनि शिरकत कई, उन्हनि में गुलाम शबीर सूमरो, अब्दुल हमीद आरई, काज़ी जावेद सनाई, सलीम अकबर उमरानी, मैडम परवीन सिद्दीक, फ़हीम रज़ा जमाली ऐं मोहम्मद मुराद खानज़ादा शामिल हुया। इजलास के ब्रीफ कंदे आफ्ताब अली जमाली चयो त असां जिते खोड़ सारा फलाही कम कयूं था, उते थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप पिणु क़ाइमु करणु घुर्जे, जंहिं ते समूरनि तंज़ीमनि संदसि मौक़िफ़ ऐं एजेंडा जी हिमायत कंदे पंहिंजे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। सलाह मशवरनि बाद तइ कयो वियो त इलेक्शन खां पोइ थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जो गॾियल दौरो कयो वेंदो, जंहिं बाद सकरन में हिकु ॾींहं लाइ ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वेंदी। इजलास में असिस्टेंट डायरेक्टर मुश्ताक अली जमाली, असिस्टेंट मोहम्मद आबाद खान, मुश्ताक खोखर, गुलाम नबी मला, इमाम अली कीरियो पिणु मौजूदु हुया। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर के एन शादी कारोबारी ऐं सियासी समाजी शख्सियत एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा पंवर पंहिंजे बिरादरी ऐं हमदर्दनि सां गॾु PP में शमूलियत करे छॾी, जॾहिं त उन सां गॾु ॿियनि बिरादरियुनि जे ख़ालिद हुसैन लगारी, गुलाम मुस्तफ़ा मला, अब्दुल लतीफ़ चांडियो, ख़ालिद बुरडो, अब्दुल गफूर खोसो, डॉक्टर बशीर चन्नो, अब्दुल कादिर ब्रोही, फिदा हुसैन बबर, आसिफ अली सूमरो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि बे पंहिंजे बिरादरी ऐं हमदर्दनि समेत PP अॻवाननि इमरान ज़फ़र लगारी, ज़ुबैर चूणेजो, ख़लील सिकंदर खुआरो, इजाज़ चांडियो ॿियनि खे घुराए पंहिंजे वार्ड में सवे माण्हुनि जो शानदार जलसो कराए PP में शमूलियत कई। शमूलती प्रोग्राम में वार जे इलाइक़े जे सवे माण्हुनि शिरकत कई ऐं अवाम जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हुयो, जॾहिं त उन मौक़े ते आयल महिमाननि खे बोस्कीअ जा पटका, अजरक ऐं टोपियूं पारायूं वेयूं। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ पीर साहब पागारे जे थले शरीफ ते JDA जो पावर शो हर तरफ़ भेद पागारे जा नारा गूंजी रहिया आहिनि। जलसे गाह में हुर जमात जे मौजूद शख्सियत फंक्शनल लीग अॻवान रेस अली गुलाम निज़ामानी तरफ़ां जलसे जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें हुर जमात ऐं शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। NA 209 जो उम्मीदवार मोहम्मद खान जुणे जो ऐं PS 40 ते नामज़द उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ जलसे गाह पहुची तकरीब खे ख़िताब कंदे चयो त 15 सालनि खां वठी पीपल्स पार्टी सिंध हुकूमत ते कब्ज़ो करे वेठी आहे। महांगाई ग़रीबनि खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। इंशाअल्लाह हिन भेरे 8 फरवरी ते तारे जे निशान ते ठपो हणी JDA जे उम्मीदवार खे कामयाब कंदा। इंशाअल्लाह 8 फरवरी JDA जी ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शिकारपुर हाउस खां काफ़िलो रैली जी सूरत में 0 पॉइंट पहुतो, जिते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कयो। उन खां पोइ काफ़िले जी सूरत में 0 पॉइंट खां जेल चौरंगी बेनज़ीर गेट वाया शिकारपुर हाउस SSP ऑफिस जहाज़ चौक खां थींदे रुस्तम रोड पहुती, जिते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, साबिक़ वज़ीर आला सैयद मुराद अली शाह,
इम्तियाज़ अहमद शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी ते 100% शिकारपुर जे उम्मीदवारनि इम्तियाज़ अहमद शेख, आगा सिराज दुरानी, आरिफ खान महर, शहरियार खान महर ऐं मीर शबीर अली खान बाजा रानी खे कामयाब कयो, जॾहिं त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो पीपल्स पार्टी अॻवान मीर बाबुल खान भयो जहाज़ चौक वटि शानदार इस्तक़बाल पिणु कयो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल जे सीनियर सहाफ़ी रोज़ानी अवामी आवाज़ जे ज़िले रिपोर्टर मंज़ूर अहमद मेमण जी सर्वे प्लाट ते चंद लोफरनि जो कब्ज़ो करण जी कोशिश। कब्ज़े खोरन पारां सीनियर सहाफ़ी मंज़ूर अहमद मेमण खे मौतमार धमकियूं। SSP सिजावल खे कब्ज़ो ख़ाली करण लाइ दरख़्वास्त। फौरी कब्ज़ो ख़ाली कराए ॾियारण जो मुतालबो। ख़बर मूजिब सिजावल जे वार्ड नंबर 9 हाई स्कूल रोड भरिसां काठन वारी मशीन वटि सीनियर सहाफ़ी अवामी आवाज़ जे ज़िले रिपोर्टर मंज़ूर अहमद मेमण जी सर्वे प्लाट मौजूदु आहे, जंहिं ते चंद लोफरनि ज़ोरी कब्ज़ो करे छॾियो आहे। लोफरनि पारां सीनियर सहाफ़ी खे मौतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। सीनियर सहाफ़ी अवामी आवाज़ जे ज़िले रिपोर्टर अहिड़ी दरख़्वास्त SSP सिजावल शैला कुरैशी ऐं SHO सिजावल मुश्ताक ब्रह्माणी खे ॾिनी आहे। SSP सिजावल सीनियर सहाफ़ी मंज़ूर अहमद मेमण जी सर्वे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए कब्ज़े खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो यकीन ॾियारियो आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण 22 रजबल मूजिब 3 फरवरी छंछर जे ॾींहुं कातिबे क़ुरान 64 लख मरहबा महल जे अज़ीम इस्लामी सिपा सालार हज़रत सैयदना अमीर माविया रज़े जी वफ़ात जी निस्बत सां संदसि इस्लामी ख़िदमतुनि क़ुर्बाननि खे ख़ैरात तहसीन पेश करण जे लाइ पूरे मुल्क जी सिजावल में शाम 5 बजे मस्जिद ख़ालिद बिन वलीद रज़े खां मध्य सहाबा व मुतालबाती जुलूस हाफ़िज़ रियाज़ मेमण जी क़यादत में कढियो वियो, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। जुलूस में सनी राब्ता कौंसल सूबा सिंध जे अॻवान हज़रत अलामा अब्दुल्ला सिंधी ख़ुसूसी तौर शिरकत कई। जुलूस मस्जिद ख़ालिद बिन वलीद खां पूरे शहर जो गश्त कंदे पब्लिक पार्क, पब्लिक खां बस स्टॉप ऐं बस स्टॉप खां आख़िर में मरकज़ी मोहम्मदी मस्जिद पहुतो, जिते सनी राब्ता कौंसल पाकिस्तान जे सूबाई कायदे अलामा अब्दुल्ला सिंधी ख़िताब कंदे हज़रत सैयद अमीर माविया रज़े जी अज़ीम फतूहात ऐं संदसि अज़ीम क़ुर्बाननि खे ख़ैरात तहसीन पेश कंदे हुकूमत पाकिस्तान का मुतालबो कियो त 22 रजबल मूजिब हज़रत सैयदना अमीर माविया रज़े जी वफ़ात ते आम मोकल करे उहो ॾींहुं सरकारी सतह ते मल्हायो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पीपल्स पार्टी अॻवान ऐं नामज़द उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख कुंदन मार्की में शेख बिरादरी जे मौजू शफ़क़त हुसैन शेख ऐं अदील अहमद शेख पारां मुनक़द कयल कार्नर गॾिजाणी में शिरकत कई, जंहिंमें शेख बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि, हमदर्दनि, दोस्तनि ऐं कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। कार्नर गॾिजाणी खे पीपल्स पार्टी अॻवान ऐं नामज़द उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख ख़िताब कंदे चयो त शिकारपुर जी आवाम जो शुक्रगुज़ार आहियां, जिन हमेशा 13, 16, 18 जीअं हिन दफ़े 2024 में भी वॾी अक्सरियत सां कामयाब कंदा। उन मौक़े ते फ़याज़ महमूद शेख ऐं ॿिया गॾु हुआ ऐं सहाफ़ियुनि में ज़ाहिद नून साहब, सहाफ़ी रियाज़ अली मीरानी, फ़रीद फ़ारूक, एजाज़ मंगी, साईं मोहम्मद सज्जल शेख, मुनसिफ शिजरा, नदीम अब्बासी ऐं उस्ताद रहीम लाड़क ऐं ॿिया केतिरा ई शामिल हुआ। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर मटियारी ज़िले में चूंड मुहिम तेज़ थी वई। GDA उम्मीदवार PS 57 सैयद हाजी जलाल शाह ॼामोट ऐं आवाज़ लीग उम्मीदवार NA 216 मटियारी बशीर अहमद मेमण जो खैबर शहर जे GDA मल्ला बिरादरी, नवाज़ लीग ऐं जमीयतुल उलमा इस्लाम ऐं ॿियनि पारां खैबर स्टॉप ते ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो। GDA उम्मीदवारनि खे रैलीअ जी सूरत में खैबर में थियल मुख़्तलिफ़ कार्नर गॾिजाणियुनि में शिरकत कई। नवाज़ लीग उम्मीदवार ऐं GDA उम्मीदवार नवाज़ लीग ऐं GDA ऑफिसनि जो इफ़्तिताह पिणु कयो। आयल महिमाननि खे मल्ला जमियत जी GDA नवाज़ लीग जे अॻवाननि लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं वयूं। तक़रीब में सैयद मल्ला नोहे पोटा मेमण खोसा खैबर चौहान कमरानी सूमरा बिरादरियुनि समेत ॿियनि बिरादरियुनि शिरकत कई। कार्नर गॾिजाणी में जमीयतुल उलमा इस्लाम जे अॻवाननि हाजी सारंग मेघवाड़ो, हाफ़िज़ रजीब नोहे पोटो साहब ॾिनो वरिया, अमीर अली खोसो, कारी मोहम्मद अली खोसो, सैयद मोहम्मद रहीम शाह, ग़ुलाम हुसैन मल्ला, अल्लाह बचाओ मल्ला, डॉक्टर अयाज़ मेमण, कमर कमरानी, नूरदीन नोहे पोटो, हुसैन हैदरी समेत जमीयतुल उलमा इस्लाम जे कारकुननि ऐं GDA नून लीग जे कारकुननि अवाम वॾे अंग में शिरकत कई। कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे सैयद हाजी जलाल शाह ॼामोट, बशीर अहमद मेमण, सलीम सिंधी ॿियनि चयो त असांखे अवामी दिलनि में जायूं ॾेई रही आहे। पीपल्स पार्टीअ जी पूरी सिंध में
अवाम रस्ता रोक करे रहियो आहे। मटियारी ज़िले समस्यनि जे अवाम इनकलाब जी शुरूआत करे छॾी आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते पूरे सिंध में मटियारी ऐं वॾी अक्सर सां कामयाबी वाणींदासीं। अॻुवाणनि वधीक चयो त गुज़िरियल राति यूसी बाहू ख़ान पठाण में पीपीए जे कारकुन अंसारी आम गुंडागर्दी कंदे जमीयतुल उलमा इस्लाम जे कारकुननि अब्दुल माजिद ख़ासकेली वसीम ख़ासकेली खे धकणी ज़ख़्मी करे छॾियो। उन मां इहो साबित थियो त पीपीए वारा बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि, पंहिंजी शिकस्त ॾिसी मायूस ऐं वाइड़ा थी विया आहिनि, जंहिं करे हू खुले आम गुंडागर्दीअ ते लही आया आहिनि। हिननि वधीक चयो त अमन अमान कराइण मटियारी इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। 8 फरवरी ते इलेक्शन ताईं इंतिज़ामिया पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾे। असां पुरअमन आहियूं ऐं पुरअमन तरीक़े सां इलेक्शन गुज़ारणु चाहियूं था। रिपोर्ट वक़ार हुसैन जेकंबाद तहरीक लबैक पाकिस्तान ज़िला जेकंबाद पारां आम चूंडुनि 2024 जे सिलसिले में पार्टी उम्मीदवारनि जी हिमायत में स्पेशल फोर्स खां 0 पॉइंट नेशनल हाईवे जेकंबाद ताईं मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली में NA 190 जे उम्मीदवार डिवीज़नल अमीर वसीम निसार अबड़ो, PS1 जे उम्मीदवार जान मोहम्मद बिरोई समो, हैदर अली सोमरो, शाहिद लाशारी, आरिफ रिजवी चिश्ती, सलमान अली गोपांग, अब्दुल गफ़ार जमाली ऐं ॿियनि अॻुवाणनि कारकुननि शिरकत कई। रैली दौरान शिरकत कंदड़नि लबैक या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नारा पिण हंया। जूही में GDA जे उम्मीदवारनि करीम अली जतोई सरदार इमदाद खान लगारी जे वरक लाइ अवाम पाण मैदान ते अची वई। UC 2 जे 8 ऐं 9 शाख जे लगारी बिरादरी पारां लाल खान लगारी, गुलाम हुसैन, मोहम्मद उमर लगारी, निज़ामुद्दीन लगारी, गलीम नबी लगारी, जुमन दिलशाद लगारी, हाजी सफ़र लगारी, हाजी शमन लगारी, अता मोहम्मद लगारी, लियाकत लगारी ॿियनि पारां ॻोठनि में शानदार मोटरसाइकिलनि डाटसन ॿियनि गाॾियुनि जी रैली कढी वई। रैली ॻोठनि मां थींदी जूहीअ जे GDA इलेक्शन कैंप ऑफिस पहुती, जेका शहर जो गश्त कंदी। जीअं जतोई जीअं लगारी इतिहाद जा नारा हणंदा रहिया। रैली में सरदार इमदाद खान जो भाउ सरदार नुसरत खान लगारी बि पहुची वियो। जॾहिं त रैली में जूही सुजाग गोरम जी सराई, अकबर पमर कुर्बान खोखर सराई, सावण बबर लाइ नबी बाहूटो, यूनिस सोलंकी, गुलाम खादिर लगारी, अमीन विघियो, पीर बख्श बबर दस्तगीर, रिंद महबूब बबर, तनवीर रुस्तम माणी ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सरदार नुसरत खान लगारी जूही सुजाग फार्म जे अॻुवाणनि चयो त PP उम्मीदवारनि जे 15 सालनि जे करप्शन, अवाम दुश्मनी, कारी मोरी करप्शन जूही तालके जे अवाम खां जीअण जो खसे छॾियो आहे। जूही जे अवाम हिन चकर हर ज़ालिम बोडकारी मोरे जो हिसाब चुक्तो करे PP उम्मीदवारनि जी बदतरीन हुक्मराननि खे इबरतनाक शिकस्त ॾींदी। अवाम सुजाग थी चुकी आहे। तारो ते ठपो हणी GDA खे कामयाब करे। जूही रिपोर्टर अहमद रोदनानी, हक न्यूज़। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठठे जे नामज़द उम्मीदवारनि हाजी अली हसन ज़रदारी, सादिक अली, मामून सैद, रियाज़ शाह शिराज़ी जे मान मां UC ओंगर गोड भाई खान में हाजी माशूक शफ़ी बबर पारां शानदार आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें UC ओंगर मां मिठो खान ख़ासकेली जी अॻुवाणी में वॾी तादाद में रैलीअ जी सूरत में माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त UC झरक मां गुलाम नबी मलण बबर अल्ह ॾिनो। AD बबर सदर PP UC झरक जो गुलाम नबी वली फारम, जनरल सेक्रेटरी PP UC झरक अकबर बादशाह मेमण जी आले ज़ुबैर मला जी अॻुवाणी में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई ऐं UC टंडो हाफ़िज़ शामा, अख्तर अली, दिल अकरम मेमण ऐं अॻुवाणी में शिरकत कई। UC सूफ़ शोरो मां सैयद गुलाम हैदर शाह, डॉक्टर अब्दुल सत्तार दिल, जिन जी अॻुवाणी में शिरकत कई ऐं ॿियनि UCनि जे हज़ारे माण्हुनि जी शिरकत। आयल महिमाननि खे बोस्की जे पटकनि, लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया। ठारू शाह भरसां मन्यट में PPA जे रुठल अॻुवाण सरदार मोहम्मद उस्मान खान आलमानी वटि ज़िला नौशरो फ़रोज़ जे 5 तकनि जा PP उम्मीदवार ज़ुल्फ़ार बहण, अबरार अली शाह, सरफराज़ अली शाह, हसन अली शाह, मुमताज़ अली चांडियो ऐं PP ज़िले सदर फ़िरोज़ अहमद जमाली आलमानी हाउस पहुता, जिते PP अॻुवाण सरदार मोहम्मद उस्मान खान आलमानी चयो त PPA जे मरकज़ी अॻुवाण अदी फरिया टालपुर जे हुकुम ते पहुता आहिनि, जिन खां ठारू शाह शहर खे तालके जो दर्जो ॾियण जो मुतालबो रखियो आहे, जंहिं ते सभिनीनि उम्मीदवारनि गॾिजी हिमायत करण सां गॾु PP क़यादत खां तालके जो दर्जो ॾियण खे यकीनी बणायो वेंदो। उन मौक़े ते सभिनी उम्मीदवारनि चयो त सरदार उस्मान खान आलमानी वटि इलेक्शन में मदद वठण लाइ पहुता आहियूं ऐं सरदार साहब जी हिमायत सां पूरो ज़िलो PPA जा उम्मीदवार फतह हासिल कंदा। उन मौक़े ते साणनि गॾु अमजद खान चांडियो, गुलाम मुर्ज़ा शाह, सगीर राजपूत ऐं ॿिया गॾु हुआ। रिपोर्टर नसीर अबड़ो। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर जी सिंध महाज जे मरकज़ी रहनुमा असदुल्ला सोमरो जी 50 सालगिरह जी सिंध महाज जे ऑफिस में मल्हाई वई। सालगिरह में साफ़ी फरीद फारूकी, रियाज़ मीरानी, इम्तियाज़ जोगी, सियासी समाजी अॻुवाणनि में मियां अब्दुल समी बिलाली, इजाज़ काके पोटो, इमरान अहमद मंगी, गुलाम अली, मेमन रफ़ीक कालादी, नज़र मोहम्मद खोसो,
मोहम्मद बच्चल, दायो इस्लाम दीन लूर, देशी लूर, मीर हकड़ो, गुलाब जाफरी, अर्ज मोहम्मद खोसो, सुघड़ मोहम्मद सूमर सूमरो समेत केतिरनि दोस्तनि तंज़ीमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। गुलनि जा हार पारां सालगिरह जो केक कटियो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे रहबर साईं जी सैयद जी सालगिरह मल्हाइण जो शौक़ु हो उहो उन करे मल्हाईंदो हुयो त कारकुननि खे गॾिजी करे सिंध जे हक़नि जो पैगाम ॾेई सघे। अॼु असां बि रहबर जे नक्शे क़दम ते हलण जी कोशिश करे रहिया आहियूं। नौशरो अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़। नौशरो अफरोज़ भरिसां माफ़ी फ़कीर वटि फ़ौरन ऐं पुलिस में मुक़ाबिलो। हिकु फ़ौरू जानी विस्तड़ो मुबैना तौरु सख़्तु ज़ख़्मी, 2 फ़ौरू भॼी वञण में कामयाब। ज़ख़्मी जानी विस्तड़ो खे फर्स्ट एड ॾियण खां पोइ नवाबशाह रिफ़र कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी फ़ौरू ते 25 केस मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल थियल आहिनि। हिन वटां क्लैशन ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। जॾहिं त संदसि वारसनि राब्तो करण ते ॿुधायो त कल्ह राति पुलिस असांजे घर में घिरी जानी ऐं उन जे 2 भाइरनि जावेद विस्तड़ो ऐं अदील विस्तड़ो खे गिरफ़्तार कयो। असां एहतजाज पिणु कयो, उन सां ज़ुल्म थियो आहे। जेकॾहिं ॾोहारी हो त केस दाख़िल करे कोर्ट में पेश कनि हा, पर पुलिस पंहिंजे कोर्ट लॻाए वेठी आहे। उहो किथां जो कानून आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मातेली रिपोर्ट अशरफ अवान। मातली जे स्टेशन रोड ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे PS 68 मातली जे उम्मीदवार ॾाॾा मोहम्मद हालेपोटो जे मान में कार्डनर गॾिजाणी। तफ़सील मूजिब रेलवे स्टेशन रोड ते 8 फरवरी 2024 जे हवाले सां हिकु शानदार प्रोग्राम गुल मोहम्मद कश्मीरी पारां रखियो वियो। गुल मोहम्मद कश्मीरी पारां आयल महिमाननि जी भरपूर आजिया कई वई। उन मौक़े ते PS 68 जे PP उम्मीदवार ॾाॾा मोहम्मद हालेपोटो साहब ऐं पार्टी अॻवान अदनान अहमद क़ाइम खानी ग़ुलाम मोहिउद्दीन कम्बवा मोहम्मद हालेपोटो जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते तक जे उम्मीदवार ऐं पार्टी अॻवाननि अवाम खे मुखातिब थींदे वाज़िह कयो त पीपल्स पार्टी हिकु जमहूरियत पसंदि पार्टी आहे, जंहिं हमेशह ग़रीब माण्हुनि जे हक़नि लाइ पंहिंजी क़यादत जी क़ाइदीन पंहिंजे जान जा नज़राना ॾेई जेका शमा रोशन छॾी आहे। असां सभु उन ते जिदोजहद करे रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं। इंशाअल्लाह 8 फरवरी ते कामयाब थी अवाम जा रहियल मसइला हल कंदासीं। ठुल रिपोर्ट फेस सूमरो जमीतुल उलमा इस्लाम जे नौजवान अॻवान माविया बंगलाणी पारां हिकु इंतख़ाबी कार्डनर गॾिजाणी बोलान मोहल्ला जकमबाद में मुनक़द कई वई, जंहिंमें JUI जो ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी NA 190 जे उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो जी भेण मैडम मलिहा सूमरो, इंजीनियर हिमादुल्ला अंसारी, माविया बलोच ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जकमबाद जी तरक़ियाती कमनि लाइ आयल पैसनि में लुट मार करे तबाह कयो वियो आहे। अवाम खे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो। हिननि चयो त ख़ुदा परस्त ऐं इंसान दोस्त उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन कयो। हिननि चयो त किताब ऐं खट ते ठप हणी सिंध खे खपाईंदड़नि खां पंहिंजो बलान वठो। हाणे सिंध दुश्मन वारनि जो ॾुखियो वक़्तु अची चुको आहे। अवाम असांजे इतिहादी पैनल NA जकमबाद जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो, PS 1 जकमबाद जो आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुर्रज़ाक खोसो, PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ी ख़ान खोसो ऐं PST गढ़ी खेरो जे आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ ख़ान चखराणी जी इंतख़ाबी निशान खट ऐं किताब ते ठपो हणी कामयाबी बणाईंदा, जेके अवाम जा बुनियादी मसइला हल कंदा। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सिजावल जे लैब सुपरवाइज़र अमानुल्ला खटीअ जे मान में अलविदाई तकरीब। सिजावल डिग्री कॉलेज में कोटाई वई अलविदाई तकरीब खे उस्तादनि समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त साईं अमानुल्ला खटी पंहिंजा 49 साल पूरा करे रिटायरमेंट वरिती आहे, जंहिंजे मान में ही अलविदाई तकरीब कोटाई वई आहे। अमानुल्ला खटी असांजे ॾुख सुख जो साथी रहियो। हिन असां समेत शागिर्दनि जी हिमत अफ़ज़ाई कई। डिग्री कॉलेज समेत उते जे स्टाफ जो को बि मसइलो हुजे उन में पाण अॻु भरो हूंदो हो। हिन जो कयल ख़िदमतूं असां खां विसरी न सघंदियूं। उन जी तारीफ़ में जेतिरो ॻाल्हाइजे त लफ़्ज़ खुटी वेंदा, पर साईंअ जूं कयल ख़िदमतूं खुटी न सघंदियूं। वधीक चयो त रिटायर थियण खां पोइ हू पाण खे अकेलो न सम्झे। असां हुन सां हर वक़्तु गॾु आहियूं ऐं रहंदासीं ऐं असीं बि उन मां उमेदु रखूं था त हाज़िर ड्यूटी दौरान जे हू असांजो साथ ॾींदो रहंदो आयो आहे, हाणे बि असांजो साथ ॾींदो रहंदो। अलविदाई तकरीब जे आख़िर में उस्तादनि पारां लैब सुपरवाइज़र अमानुल्ला खटीअ खे सिंध जी सक़ाफ़त पटको ॿधाए अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। अलविदाई तकरीब में ईंदड़ महिमाननि खे बि अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब में प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद हसन भट्टी, सैद रज़ा शाह लैब असिस्टेंट अला बचायो मेमन, असगर लगारी सिविल सोसाइटी शेरिन समेत शेरिन वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी सीनियर अॻवान हाजी माशूक शफ़ी बबर पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो ठठो जे नमज़द उम्मीदवारनि मोहतरम सादिक अली मेमण साहब,
MNA 225 मोहतरम सैद रियाज शाह शिराजी PS 75 मोहतरम हाजी अली हसन जरदारी साहब जे मान में एक ज़बरदस्त तारीख़ी जलसो सुभाणे तारीख़ 2 फरवरी 2024 शाम 3 बजे बबर ओताक UC ओंगर ते थी रहियो आहे, जिन जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान हाजी माशूक शफ़ी बबर चयो त सुभाणे वारो जलसो सभिनी जलसनि खां रिकॉर्ड ऐं तारीख़ी जलसो साबित थींदो। जलसे में 20,000 माण्हुनि जो बंदोबस्त कियो वियो आहे। जलसे गाह खे नई नवेली कुंवार जियां सिंगारियो पियो वञे। जलसे में बलोची डांसर पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा, जॾहिं सुभाणे UC ओंगर में ईद जी जियां साबित थींदो। सुभाणे दमादम मस्त कलंदर थींदो। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर PS 57 मटियारी जी उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान जी टाउन कमेटी खैबर में मुख़्तलिफ़ बिरादरीन पारां ॾिनल कार्नर लाला अज़हर नोहे पोटो, रमीज़ राजा नोहे पोटो, रुस्तम कमरानी, अब्दुल हकीम कमरानी, शाहजहान मला, रुज़ल महड़ जी गॾिजाणी में शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश किया विया। उन मौक़े ते मखदूम मोहम्मद ज़मान, तालिबुल मौला पीर इर्तिज़ा शाह, हाशमी सैद, अबूज़र शाह, अकबर भुट्टो साणस गॾु हुआ। PPA जे PS 57 मटियारी जी उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे चयो त ख़ैबर जी अवाम सदाईं पीपल्स पार्टी खे खटरायो आहे ऐं हिन दफ़े बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे 8 फरवरी ते ॿई ठपा तीर ते हणी असांखे कामयाब कंदा। हिन वधीक चयो त टाउन खैबर में पीपल्स पार्टीअ जे साबिक़ा चेयरमैन सिद्दीक़ अली नोहे पोटो तरक़ियाती कम कराया हुआ ऐं हाणे बि टाउन खैबर जो चेयरमैन अब्दुल रहमान खैबर नौजवान आहे तरक़ियाती कम कराईंदो ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा कामयाब थी मटियारी ज़िले जी अवाम जी ख़िदमत कंदा। तकरीब में शिरकत कंदड़नि में फ़कीर वली मोहम्मद नोहे पोटो, ताज मोहम्मद नोहे पोटो, वडेरो हाजी रसूल बख्श खैबर, उस्ताद अली मला, नूर मोहम्मद सैदो, इजाज़ शेवक गनी, मेमन मुर्तज़ा मेमन, वडेरो निज़ाम खैबर, गुलाम मुस्तफ़ा नोहे पोटो, वडेरो हाजन खैबर, वली मोहम्मद शीदी कामरेड, अब्दुल्ला खोसो, नजब खोसो, राणो मल ऐं ॿियनि बिरादरीन जे मोज़िज़िन अॻवाननि शिरकत कई। काज़ी अहमद तामीरात मज़दूर यूनियन तालके काज़ी अहमद पारां तामीरात मज़दूर यूनियन जे बुनियाद खे 1 साल मुकमल थियण ते सालगिरह तकरीब मोहम्मदी टाउन जे माशाअल्लाह रेस्टोरेंट में PWF जे मेंबर ऐं मास्टर ट्रेनर अब्दुल हमीद आराई जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें यूनियन जे चेयरमैन उस्ताद रजीब कोरी, सदर अब्दुल कादिर बाबू खुलजी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी उस्ताद जान मोहम्मद कलियार, उस्ताद जान मोहम्मद जतोई मंठार मला, उस्ताद नज़ीर लतीफ़ ख़ास केली, उस्ताद जुम्मन मानूटो समेत वॾे तादाद में यूनियन जे उहिदेदारनि मज़दूरनि साफ़िन शिरकत कई। तकरीब में शरीक महिमाननि ऐं उहिदेदारनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते सदर अब्दुल कादिर उर्फ़ बाबू भाई खुलजी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी जान मोहम्मद कलियार आयल महिमाननि ऐं मज़दूरनि जो शुक्रियो अदा कयो ऐं हर ॾुख सुख वक़्त में साथ ॾियण जो वचन वरजायो। प्रोग्राम जी सदारत कंदड़ अब्दुल हमीद आराई ख़िताब कंदे चयो त मज़दूर यूनियन जी पहिरीं सालगिरह जो सभिनी उहिदेदारनि मेंबरनि खे वधायूं ॾियां थो। जस हुजे अव्हां खे जो हिन नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में अव्हां पाण में मुतहिद आहियो ऐं वॾे अंग में शरीक थिया आहियो। मज़दूर ख़ुदा जो दोस्त आहे। हू सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे पंहिंजे बचनि खे हक़ लाल जी कमाई मां मानी गबो खारायूं था ऐं अव्हां सभिनी जी इल्तिजा थो करियां त पंहिंजे हक़ लाल जी कमाई पंहिंजी औलाद खे तालीम ॾियारियो ऐं हाणे बि पहिरीं खां 12वीं ताईं सरकारी ऐं NGO जे स्कूलनि में फ्री आहे। तकरीब जे आख़िर में यूनियन जे पहिरीं सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। तामीरात मज़दूर यूनियन जे मेंबरशिप कंप्यूटराइज़ कार्ड जो पिणु इफ़्तिताह कयो वियो। तकरन सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान फलक शेर ओल्ड सिटी सदर कासिम सूमरो ऐं साजिद हुसैन कीरियो सां गॾु हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गवर्नमेंट पारां जारी कयल एजुकेशन मुलाज़िमनि जा बैलेट पेपर जेकी पोस्ट ज़रिए हर मुलाज़िम जे दरवाज़े ताईं पहुचाया वेंदा आहिनि, पर तालका एजुकेशन ऑफिसर सैयद कुर्बान अली शाह पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि जे वांगार वंदे पोस्ट ऑफिस मां बैलेट पेपर ऑफिस खणी आयो, जिते उन्हनि पोस्टल लिफ़ाफ़नि खे फाड़े बैलेट पेपरनि ते मुलाज़िमनि जूं कूड़ियूं सयूं करे PPA जे उम्मीदवारनि जे हक़ में वोट विझी छॾियो आहे। जॾहिं त कुझु उस्तादनि अहिड़ी तस्दीक़ कंदे चयो त असांजे बैलेट पेपरनि ते कूड़ियूं सयूं करे असांजे वोट जो नाजाइज़ इस्तेमालु कयो वियो आहे। हिननि चयो त असांखे अहिड़ी ख़बर मिलण ते TAO ऑफिस पहुतासीं त ऑफिस जो अमलो फ़रार थी वियो ऐं फाटल बैलेट पेपर उते मौजूदु हुया। हिननि चयो त असां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं DRO खां मुतालबो कयूं था त TAO सेक्रेटरी जेको पीपल्स पार्टीअ जो मददगार थी कमु करे रहियो आहे उनखे फौरी तौर ते मुअतल करे कानून जी भनगड़ी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वञे ऐं वधीक चयो त बैलेट पेपर हर मुलाज़िमनि खे ज़ाती तौर ते ॾिना वञनि ऐं जेकी बॉक्स तरीक़े सां इस्तेमालु थिया आहिनि ऐं इहे रद्द कया वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह PP उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान जेमान में यूनियन काउंसिल शाहपुर
एड आरिफ खचियाण जी मुख्तलिफ गोठन में शानदार मेड़ा के PS57 तक के उम्मीदवार मखदूम फखर जमान में आपा शगुफ्ता जमानी सैद अमीर अली शाह हाशमी सैद जानी शाह हुसैनी सैद गुलाम अली शाह पाशा मखदूम तालिबुल मौला गुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी सैद फैजल हबीब शाह पीर अली शेर सरंदी रेस इस्माइल खान खचियाण रेस जावेद खान खचियाण निसार खान खचियाण काजी इखलास अहमद वडेरे मोहम्मद बख्श गाहो समेत केतरनी मौजूदीन जो मुख्तलिफ गोठन गोट डातू लोरेड आरिफ खचियाण ऐं शाहपुर दरपुर शहर पहुचण ते दुल्हन शरण ऐं गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते PP उम्मीदवार मखदूम फखर ज़मान मुख़्तलिफ़ मेड़ाकनि दौरान ख़िताब कंदे चयो त UC शाहपुर जे अवाम जी माण्हुनि जी मोहबत ऐं जोश जज़्बे खे ॾिसी यकीन थी वियो आहे त असांजी कामयाबी ज़रूरु थींदी। असां हमेशह अवाम जे विच में रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह कामयाबी माणे अवां जे विच में हूंदासीं इलाइक़े जी भरपूर ख़िदमत कंदासीं। उन मौक़े ते वॾेरो आरिफ गांव मोहम्मद असलम सो मुदस्सर टालपुर रेस अली नवाज़ खोसो मोहम्मद हसन गांव ख़ालिद गांव हमज़ा खान खचियाण ऐं वॾी तादाद में अवाम शिरकत कई। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो ज़ाल बद चलन हुई तंग थी खेसि तलाक ॾिनी अहिड़े अमल ते अॻूणा साहरा मशीरजी पिया आहिनि। कूड़नि केसनि में फसाइण समेत मौत मार धमकियूं मिली रहियूं आहिनि। अहिड़ो इज़हार तालके काज़ी अहमद जे ॻोठ दौलतपुर वासी ॻोठाणे रेवजी कूली मीरपुर ख़ास में पहुची साफ़िन अॻियां दाईंदे कयो। हिन वधीक चयो त माइटनि पारां जमना कूली सां शादी कराई जेका ग़ैर मर्दनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदी हुई अक्सर घरां निकिरी वेंदी हुई। मूं सम्झायो पर हिन पंहिंजे चाल चलन बहितर न कई जंहिं करे मजबूर थी खेसि हिंदू मज़हब मूजिब तलाक ॾेई छॾी। अहिड़े अमल ते अॻूणा साहरा मशीरजी पिया आहिनि। रमेश कूली केवल मंगरियो मोहन प्रभु कूली पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो पियो वञे ऐं कूड़नि केसनि में फसाइण समेत मौत मार धमकियूं मिली रहियूं आहिनि जंहिं करे सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला आहियां। ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगीअ जो ख़तरो आहे। अहिड़ी शिकायत हद जे थाणे ते ॾिनी पर को बि तदारक न थियो। मजबूर थी हिते पहुतो ऐं मुतासिर ॻोठाणे वाज़ेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ॼाणल माण्हुनि जी ज़्यादतियुनि मां निजात ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद UC लाल शाह जे ॻोठ मजीद कपरी में पुलिस चढ़ाई ॻोठाणो पोरियत पीर सन धक लॻण सबबि फ़ौत। पुलिस ख़िलाफ़ कपरी बिरादरी जे माण्हुनि जो एंट्री गेट ते एहतजाज। पुलिस बिना जवाज़ घर ते चढ़ाई करे असांजे पीर सन खे मुबैना धक हणी मारे छॾियो आहे। इंसाफ़ जो मुतालबो। एवान साफ़त सूमार समय जो उमरकोट सूमार समय जो फ़कीर हालो भील कॉलोनी में बिरादरी पारां शानदार कॉर्नर मीटिंग जंहिं में महबूब अॻवान सैद अमीर अली शाह ख़िताब कयो। पीर पशमाई ऐं ॿियनि दोस्तनि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। फ़कीर हालो भील मोहन मीराणी रायचंद भील रांझन सूबेदार अर्जन पर्ची पडेमू माकड़ो कायम अरबाब दिलीफ साजन फ़कीर सरदार सब गोसवारा जे अमीर अली शाह।